नाज़रीन, चौमासी जी बरसातुनि जाॾे काॾे तमामु घणी तबाही मचाए छॾी आहे। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां ॻोठ यार मोहम्मद भट्टी में। ही ॻोठ मोहम्मद मियां सूमरो जे बंगले जे बिल्कुलु आमो साम्हूं वाक़िए आहे। हिते बि चौमासी जी बरसातुनि तमामु घणी तबाही मचाए छॾी आहे। तक़रीबन सॼो ॻोठ जेको उहो पाणी जे हेठियां अची वियो आहे। हिते माल हिननि जो जेको आहे उहो बि जेको आहे दरबदर थी वियो आहे। हिननि जे घर जूं छितियूं तक़रीबन घर जेके आहिनि हिते उहे ड्रही पट थी विया आहिनि। हिते जेके मुतासिरीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि हुननि सां पुछंदासीं त हुननि जो वधीक उहे ॿुधाईंदा त हुननि जो केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं उन्हनि छा कंहिं आला अमलदार सां राब्ते करण जी कोशिशि बि कई आहे या न। अचो त मुतासिरीन सां ॻाल्हायूं। जी ना साईं, असां कंहिं बि राब्तो न कयो। असांजा घर छतियूं बाक़ाइदे घरनि में अंदरि पाणी आयो आहे। असांजो माल बाल सॼो बुड़ी वियो आहे। सॼो जेको राशन हुयो सॼो ख़तमु थी वियो आहे। असां हाणे सफ़ा बिल्कुलु पधर ते आहियूं। असां सां कंहिं बि राब्तो न कयो साईं। बाक़ाइदे असां न बिजली आहे, न काश आहे, न मोबाइल आहे, कोई बि असां वटि न आहे। हाणे हिन टाइम असां मजबूर थी विया आहियूं सफ़ा बिल्कुलु। बसि असांजो साईं डी सी सां बि इहो ई राब्तो आहे। डी सी कुझु करे सघे तव्हां सां ग़रीबनि सां मुख़्तियार कार बि करे सघे थो। जेको थी सघे असां तव्हां करे असां ग़रीब आहियूं। हाल फ़िलहाल असां ॿुॾिया पिया आहियूं साईं। तव्हां ॾिसी सघो था छतियूं बतियूं किरी पियूं आहिनि। जानी नुक़सानु न आयो आहे, बसि अलाह ख़ैरु कयो आहे। जानी नुक़सानु न आयो आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था छतियूं ऐं मना सभु किरी पिया आहिनि। हाणे असांखे इहा सहूलियत हुजे को कुझु निकिरी करे असां ॿाहिरि वेहूं घरनि खां ऐं किथे असांखे जॻह मिले त असां उते वञी करे वेही सघूं था। इंतज़ामिया मुताबिक़ इहो ई आहे त असांजे हाणे खाधो हुजे पीतो हुजे त किथे असां करे वेही सघूं था, वेही करे खाई सघूं ऐं पंहिंजे लाइ हाणे किथे रोज़ी रोटी करे सघूं। साईं, तव्हांजो हिन ॻोठ में बरसाति सबबु केतिरो नुक़सानु हिन वक़्तु ताईं थी चुको आहे? माशाअल्लाह जेको आहे ईअं सभु जानी माल न थियो आहे, बगून नुक़सानु फसल तबाह थी विया आहिनि, घर तबाह थी विया आहिनि। त ॾिसो था पाण कोई असांखे पुछा करणु आयो ई न आहे। असांखे न डी सी साहिबु न कोई जॻहियूं किरी पियूं। ॾिसो था पाण असां ईअं वेठा आहियूं, पुछा करणु कोई बि न आयो आहे असांखे ॾींदे। छा डी सी साहिब इहा अर्ज़ु आहे असांखे महिरबानी असांजी हेल्प करे। असांजी असां ईअं वेठा आहियूं, तावन करे असां सां। राशन बि कुझु बि न ईअं वेठा आहियूं असां। घर असांखे किरी पिया आहिनि सफ़ा 5 6 ॾींहं 7 ॾींहं कोई पुछा करणु आयो ई न आहे। मुख़्तियार साहिबु बि न आयो आहे असांजे घर। इहा गुज़ारिश आहे असांजी महिरबानी असां हेल्प करे असांखे पुछा करे त छा आहे छा न आहे। इहे तव्हां ॾिसो था पाण हाल असां फसल तबाह थी आहे, जायूं किरी पियूं, नंढा बचा तंबू में वेठा आहिनि, खटनि ते वेठा आहिनि। साईं असां अर्ज़ु इहो कंदासीं गवर्नमेंट खे त असांजी फसल माल बरसातनि में काफ़ी तबाह थी विया आहिनि। अनाज तबाह थी विया आहिनि, गुंदियूं किरी पियूं, अन्न किरी पिया आहिनि जायूं। हुकूमत खे परज़ोर अर्ज़ु कयूं था त असांजी मदद करे, ख़ुदा राय असांजी मदद करे। अॼु जॾहिं खां वठी बरसाति शुरू थी आहे बिजली कोन्हे। असां में एॾो शौर न आहे जो कंहिं अमलदार ऑफिसर ते वञी करे चऊं त साईं असांजी हीअ ॻाल्हि आहे। असां अबोज माण्हू, ॻोठाणा माण्हू, असां अर्ज़ु कई था गवर्नमेंट खे, मुख़्तियारकार खे, डी सी साहिब खे, ख़ुदा राय गवर्नमेंट खे त असांजी मदद करे। नाज़रीन, ॻोठ यार मोहम्मद भट्टी जे बरसाति मुतासिरीन जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो ई चवणु आहे त असांजो हिन बरसाति में तमामु घणो नुक़सानु थी वियो आहे। तक़रीबन घर जेके आहिनि उहे ड्रही पट थी विया आहिनि। घर जूं छितियूं जेके आहिनि उहे किरी पियूं आहिनि। सॼी फसलनि में पाणी अची वियो आहे। माल बि जेको आहे तक़रीबन उहो मरी चुको आहे। हिन वक़्तु ताईं को आला अमलदार असां को पुछणु न आयो आहे। सो उन्हनि जी इहा गुज़ारिश आहे इंतिज़ामिया खां त ॿेली असांजी वाहुर कई वञे। असांजो जेको अज़ालो थी सघे, जेतिरी मदद थी सघे असांजी कई वञे। कैमरामैन सलीम गोरो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।